नाज़रीन, दादू में GSM तहरीक शफ़ी करनानी ग्रुप के सर ते कॉमर्स पार्टियुनि डॉक्टर नौशीन काज़मी के वाक़े की अणधुरी अदालती जांच लाइ संदस घर का प्रेस क्लब ताईं मार्च करे धरणो हयो। तारिक लगारी की रिपोर्ट। डॉक्टर नौशीन शाह साहब इंसाफ कयो। सिंध के क़ौमी शान उस्ताद बुखारी साहब इंसाफ कयो। डॉक्टर नौशीन शाह साहब इंसाफ कयो। कातिल कातिल इसी कातिल। दादू में GSM तहरीक शफ़ी करनानी ग्रुप के सर ते कॉमर्स तंजीमन पारा डॉक्टर नौशीन काज़मी के मौत की अणधुरी जांच कराए हकीकतूं पधरियूं करण VC अनिला अता रहमान के हटाइण लाइ डॉक्टर नौशीन काज़मी के घर का प्रेस क्लब दादू ताईं मार्च करे धरणो हयो वियो। GSM तहरीक अगवान सूर्य सिंधी, जफर कोरेजो, न्याज़ चन्नो, रावल करनानी, अज़ीम शाह बुखारी ऐं ॿियनि चयो उस्ताद बुखारी की डोहटी ऐं सिंध की नानी डॉक्टर नौशीन काज़मी के मौत के वो खुदकुशी न पर कत्ल समझन था, जैसे चांडका मेडिकल कॉलेज इंतजामिया खुदकुशी करार ॾेई रही है। वालदेन न्याणियुनि खे आला तालीम हासिल करण लाइ मोकिलिन था ऐं खेनि उन्हनि जा लाश मिलन था। हिननि चयो त असांजो मुतालबो आहे शहीद बेनज़ीर भुट्टो मेडिकल यूनिवर्सिटी की वाइस चांसलर के फौरी तौर ते हटाए 10 ॾींहनि अंदर अणधुरी अदालती जांच शुरू कराई वञे ऐं डॉक्टर नौशीन काज़मी के वारसनि सां इंसाफ़ कयो वञे। हिननि चितार ॾिनो त 10 ॾींहनि बाद सिंध जूं क़ौमपरस्त पार्टियूं लाड़काणे में चांडका मेडिकल कॉलेज आॾो धरणो हणी इंतजामिया जो घेराव कंदियूं। डॉक्टर नौशीन शाह जे जेको वाक़ियो थियो आहे, इहे जेके 3 वाक़िया थिया आहिनि, 3 क़त्ल थिया आहिनि, 10 ॾींहनि जो अल्टीमेटम ॾियूं था सिंध सरकार के। जेकॾहिं नौशीन शाह जे क़त्ल जी जुडिशल इंक्वायरी न कराई वई, वाइस चांसलर प्रिंसिपल न हटाए वियो ऐं जुडिशल इंक्वायरी न थी त असां चांडका मेडिकल कॉलेज में हज़ारे सिंध जा नौजवान ऐं जेको आहे सो क़ौमी कारकुन वठी धरणो हणंदासीं। चांडका मेडिकल यूनिवर्सिटी जी हॉस्टल में जेको वाक़ियो थियो आहे उनखे जेको आहे पखे में लटकियल लाश ॾेखारियो वियो आहे, मौत करार ॾिनो वियो आहे। उहो असां उनखे मौत न सम्झी करे, असां उनखे क़त्ल सम्झी करे एहतिजाजन तौर ते इहा शइ खणी आया आहियूं त असांजे हिन क़त्ल जी जेको आहे तहक़ीक़ात थियणु खपे। असां मुतालबो था कयूं फुल फोर चांडका जी इंतज़ामिया खे हटाए वञे, उनखे जांच में शामिल कयो वञे, हिन ते सो मोटो नोटिस वरितो वञे ऐं इंसाफ़ जूं घुरिजूं पूरियूं कयूं वञनि। नौशीन शाह जे कातिलनि खे वाखो कजे ऐं उन तालीमी इदारे में जेका VC वेठल आहे उनखे हटाए ऐं उनखे बि तहक़ीक़ात में शामिल कयो वञे। छो त असां वटि चांडका जे अंदरि मुसलसिल वाक़िया जेके थिया आहिनि उन्हनि खे ड्रामे अंदाज़ में पेश करे ख़ुदकशी जो नालो ॾेई उन्हनि केसनि खे ड्रैग कराए उन्हनि केसनि तां हथ खणाइण जूं साज़िशूं कराईंदियूं वञनि। सिंध हुकूमत ऐं चीफ जस्टिस सिंध हाई कोर्ट के घुर्जे चांडका मेडिकल कॉलेज के हॉस्टल के कमरे में शागिर्दियाणी नौशीन काज़मी के फाहो लगल लाश हथ अचण वारे वाक़े की अणधुरी अदालती जांच कराए हकीकतूं पधरियूं कयूं वञनि त जीअं उन क़िस्म जा वाक़िया बार बार पेश न अचनि। कैमरामैन फराज़ विग्यो सां गॾु तारिक लिगारी, आवाज़ न्यूज़ दादू।